जीअं मां जी सॼी क़यादत गनी अमान जे वालिद अॼु अमान लाइ वटि असांजो भाउ ग़ुलाम रसूल चांदे साहिब वटि असां सभु हिते पहुता आहियूं। सरकार खां इहो मुतालबो आहे त गनी अमान समेत सोबदार चांदियूं या सरमद मीराणी खां वठी जेके बि जबरी तौर ते खंभियल पुरमन सियासी कारकुननि खे फिलफोर आज़ाद कयो। जे उन्हनि खे मथां को केस आहे उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो, उहो केस आहे त साबित कयो। हीअ आलमी इंसानी हक़नि जे पधरनामे जी तौहीन आहे जेका हिन मुल्क जा हुकुमरान कनि पिया। 36 कलाकनि जी मोहलत गनी अमान जे ख़ानदान ॾिनी हुई, उहा 36 कलाक पूरा थियनि था। आचर ते संदसि फैमिली या सिंध जो गॾियल शऊर जेको आहे उहो न फ़क़ति बाईपास ते धरणो हणंदो, पर मां जीअस महाज़ जे सभिनी साथियुनि कारकुननि ऐं सॼी सिंध खे अपील कंदुसि त उन ॾींहं ते सॼी सिंध में आचर ते भरपूर एहतजाज कयो ऐं असां सभु पंहिंजे उन्हनि पुरमन क़ौमी कारकुननि जा वारिसूं ऐं जेको फ़ैसिलो कंदासीं उहो संदन ख़ानदाननि सां गॾियल सलाह मशवरे सां ऐं जेका बि क़ौमी जदोजहद कंदड़ दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जमायतुनि जे अॻुवाननि सां बि इहो गॾियल मशवरो कंदुसि। उन्हनि सभिनी खे बि गुज़ारिश कंदुसि त सिंध में ही जेको ख़ौफ़ ॾहका ऐं आमरीअ जो राज मढ़ियो वियो आहे, इन कारे राज जे ख़िलाफ़ असां पंहिंजी क़ौमी ऐं पुरमन जमहूरी जदोजहद खे तेज़ कयूं। सहाफ़िन, इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि, कानूनदाननि खे इहा गॾियल अपील हूंदी त हिन जदोजहद में जेको साथ सिंध जे शऊर सिविल सोसाइटी जो रहियो आहे उन साथ खे अञा सगारे करण जी ज़रूरत आहे त आचर ते सॼी सिंध में एहतजाज बि कंदासीं ऐं बाईपास वाधूवा ते गॾियल धरणो बि हणंदासीं। उन सिलसिले में मां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर सॼी सिंध जे क़ौमी शऊर, अहले दानिश ऐं क़ौमी साञा रखंदड़नि खे इहा गुज़ारिश कंदुसि हिन एहतजाज में भरपूर साथ ॾियनि ऐं घोटकी खां वठी जकबाद खां वठी थरपारकर खां कराची ताईं इन एहतजाज खे आचर जे ॾींहुं भरपूर नमूने सां कंदासीं।